अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो जे नवां आया आहियो सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। जे पुराणा आहियो सब्सक्राइब न कयूं वेठा पोइ बि सब्सक्राइब करे छॾियो। इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। मां ॿुधाईंदो वञा दोस्तो, अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदव त हाणे सोडल खे मजबूर करे छॾींदो राज़न त हू वञी पंहिंजी जेको आहे सौट खे वठी अचे कूंज असांजे हवाले करे, पोइ तव्हां हितां ॿई वञी सघो था। ऐं सोट कॾहिं बि इहा ॻाल्हि न मञींदो, अञा नी सटको मटको ॾींदा। हाणे हिकिड़ो कमु थियण वारो आहे। हाणे मुराद क़दम खणंदो, मुराद सोडल वारनि खे छॾाइण जे लाइ को न को क़दम खणंदो ऐं जेको आहे इन राज़न वारनि खे इनखे कंहिंखे न कंहिंखे अगवा करण जी कोशिशि कंदो। ऐं राज़न जो इहो ई कोशिशि आहे सोडल वञे पंहिंजी सौट खे वठी असांजे हवाले करे ऐं कूंज जिथे उहो क़ैद आहे उन जो बि ठिकाणो असांखे ॾिए। लेकिन सोडल मजबूर थी वेंदो, न त उनजे चाचे खे उनजे साम्हूं मारण जी कोशिशि कई वेंदी। अहिड़े हिसाब सां हू मथां क़दम इहो खणे बि सही, लेकिन मुराद को न को क़दम खणंदो गुलपरी जीअं उनजे हवाले न कई वञे। न त सोडल गुलपरी हथनि सां वठी ॾेई बि सघे थो, अहिड़ो माण्हू आहे, लेकिन मुराद ईअं न करणु ॾींदो। ऐं हीअ इन्हनि जी इहा ई कोशिशि आहे हिनखे वधि में वधि मजबूर कयो वञे। मुराद को न को क़दम खणी इन्हनि खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदो ऐं हू सघ बि रखे थो छॾाइण जी। वीडियो पोइ पुॼाणी ते चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ऐं लिंक खे शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।